अस्सलाम वालेकुम। या अली मदद ही मज़ार जेका वीडियो में ॾिठी इहा आहे असहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो नालो आहे हज़रत उमरू बिन अब्सा रज़ी अल्लाह ताला अन्हु। ही मज़ार ॻोठ महबूब महर में जे क़ब्रस्तान में आहे ऐं ज़िलो सखर आहे। सो हिते काफ़ी माण्हू जिन्हनि खे ख़बर आहे उहे परे परे खां अचनि था। हीअ वरी बि ॾिसो मज़ार न नंढी आहे न वॾी आहे, न कोई चौधारी, नंढी नंढी भित आहे, मथां मुक़बरो न आहेसि। जंहिंखे ख़बर हूंदी आहे से दीदार लाइ अचनि था। सो दिलि चयो त असां बि दुआ घुरी अचूं। सो दुआ में यादि कजो। अस्सलाम वालेकुम। या अली मदद महर फ़क़ीर।